नाज़रीन अवां ॾिसी रहिया आहियो ख़बर चार न्यूज़ ऐं मां यामा जी होस्ट हिबा नवाब। ख़बर शामिल कंदासीं। टंडोला यार खां हुज़ूर बख्श ख़ास टेली जी रिपोर्ट मुताबिक़ टंडोला यार में आल सिंध इरीगेशन ट्रेड यूनियन फेडरेशन नसीर डिवीज़न जे मुलाज़िमनि टंडोला यार इरीगेशन ऑफिस आॾो मुतालबनि जी मनताला एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। धरणे में चेयरमैन लाइक बरफत, सदर दारोगा एसोसिएशन मोहम्मद यूसुफ मरी, जनरल सेक्रेटरी रसूल बख्श ताहिरानी, सीनियर नायब सदर अज़ीज़ुर रहमान चांडियो ऐं ॿियनि जो चवणु हो त मुलाज़िमनि जा बचा परेशान आहिनि ऐं उन्हनि जे हक़नि ते धाड़ो हणी नौकरियूं मनपसंदनि खे ॾिनियूं पियूं वञनि, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। असांजी एहतिजाज जारी है, जारी रहंदी इंशाअल्लाह ताला। जेके गैर कानूनी तरीक़े सां हींअर भर्तियूं पिया कनि 2-3 ॾींहंनि में, ऐं इन में इरीगेशन जा जेके असांजा मुलाज़िम आहिनि रिटायर थिया आहिनि या जेके जायूं असांजूं ख़ाली आहिनि इरीगेशन डिपार्टमेंट में, असां चाहियूं था त इहे डिपार्टमेंट जूं जेके जायूं ख़ाली आहिनि 1 ग्रेड खां 4 ग्रेड जा जेके मुलाज़िम असांजा आहिनि उन्हनि खे ॾिना वञनि ऐं इहे हुननि जो हक़ आहे। नसीर वारनि जो हक़ आहे। असां वटि काफ़ी जायूं ख़ाली आहिनि ऐं हींअर उहे जेके नौकरियूं आहिनि उहे DC जे थ्रू DC मतिलबु लिस्ट ठाहींदो। असांजे मुसलसल धरणा पिया हलनि, जंहिंमें 1 ग्रेड खां वठी 4 ग्रेड ताईं सिंध गवर्नमेंट जेके इरीगेशन डिपार्टमेंट में नौकरियूं इशू कयूं हुयूं उहे पंहिंजे ज़ाती जेके उन्हनि जा बंगलनि जा नौकर आहिनि उन्हनि खे पियूं ॾिनियूं वञनि। असां चवंदा त परा असांजो जेको दारोगो, बेलदार, चौकीदार, टंडेल, खलासी, माली उन्हनि खे नौकरियूं ॾिनियूं वञनि। DCN जे थ्रू ऑर्डर पिया थियनि, उहो इरीगेशन में इहो सिस्टम हली कोन सघंदो। असां चवंदा त इहे नौकरियूं असांजूं एक्सियन साहब, असांजो सुप्रीडेंट इंजीनियर उन जे हवाले थियनि त जीअं असांजो दारोगो, बेलदार, टंडेल, खलासी उन जे पुट खे नौकरियूं मिली सघनि। क्या समय सही स्ट्राइक इहा इन करे आल सिंध इरीगेशन ट्रेड यूनियन तरफ़ां ई आहे त जेके 15-20 साल खां जेके मुलाज़िम आहिनि जेके बिना के मुआवज़े जे वॉलंटियर तौर वाहन जी शाखूं जी हिफ़ाज़त कनि पिया, उहे इन ई आधार ते कनि पिया त सुभाणे इन्हनि जे वालदेन जी जॻह ते इन्हनि खे रखियो वेंदो ऐं मुक़ामी माण्हू अगरि उते हूंदा त उहो वाह, उहो शाख, उहा जेका गारा रिन वग़ैरह सभु शइ ते उन्हनि जी नज़रदारी थींदी ताकी हू टेलुनि ते पाणी पुॼंदो, टेलूं आबाद थींदियूं, असांजी सिंध आबाद थींदी, सिंध ख़ुशहाल त पाकिस्तान ख़ुशहाल। असांजी गवर्नमेंट इहा चाहे थी त हीअ बाक़ाइदे जेको मुलाज़िमनि जा ग़रीबनि जा हक़ ऐं उन्हनि खे जेके दरबारी उन्हनि जा वेठा आहिनि बंगलनि ते जेके ॿुहारी झाड़ू कनि पिया, हाणे उहे हिते अपॉइंटमेंट थियनि था, उहे दरबारी उते ई दरबार में आहिनि। सम्झो साईं, त असांजो हिकु लोकल ई उते जो माण्हू हूंदो त उहो जेको सो इन सिस्टम खे सम्झंदो। असांजे धरनि खे हीअ अञा ताईं हल्को पिया वठनि। असां अॼु 10 तारीख़ खां असांजी आल सिंध ट्रेड यूनियन फेडरेशन पूरी सिंध में कमु छॾ हड़ताल जो ऐलान कयो आहे, जंहिंजे लाइ असां नसीर डिवीज़न वारा बि उन्हनि सां गॾु आहियूं। बहरहाल हर मज़दूर उन्हनि सां गॾु आहे। जेकॾहिं असांजा मुतालबा तस्लीम न कया विया त असां हीअ हड़ताल जारी रखंदासीं। असीं नथा चाहियूं त असांजी कमु छॾ हड़ताल जे करे सिंध खे नुक़सानु रसे। ऐं जीअं तव्हांखे ख़बर आहे, जीअं इलेक्शनूं वेझियूं ईंदियूं आहिनि त ईअं ई थींदो आहे, माण्हुनि खे बेवकूफ़ बनाइण जे लाइ उन्हनि खे कूड़ा ऐं जाली आर्डर ॾिना वेंदा आहिनि त जीअं असांखे वोट मिलनि। असां ख़ुदि पीपल्स पार्टी सां वास्तो रखूं था, असीं पीपल्स पार्टी जा आहियूं, असीं पीपल्स पार्टी जा वोटर आहियूं। असांखे छो था निगरेट कनि? असांखे छो नथा इहे 1 खां 4 स्केल जूं नौकरियूं ॾियनि? असांजा मुलाज़िम हुते 60 साल नौकरी करे रिटायर थिया आहिनि, जॾहिं 15 साल खां 10 साल खां माण्हू कचनि में कमाइनि पिया, उन्हनि खे पको कनि। असीं इहो ई मुतालबो कयूं था त असांजे नंढनि मुलाज़िमनि खे इहा नौकरी ॾिनी वञे।